अल्लाह ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है। जब मूँ ते एक बेर दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते रह रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। निगाह झुकाए रखण जो लाजवाब तरीक़ो बयान कयो वियो आहे त हज़रत सैयदना हस्सान बिन अबू सनान रहमतुल्लाह ताला अलैह नमाज़ ईद लाइ विया। जॾहिं वापसि घर तशरीफ़ खणी आया त संदन जी अहलिया यानी ज़ाल चवणु लॻी, अॼु तव्हां केतिरियूं औरतूं ॾिठियूं? पाण रहमतुल्लाह ताला अलैह ख़ामोश रहिया। जॾहिं उन वधीक इसरार कयो त पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, घर खां निकिरण खां वठी तो वटि वापसि अचण ताईं मां पंहिंजे पेरनि जे आङूठनि ॾांहुं ॾिसंदो रहियुसि। सुभान अल्लाह, अल्लाह वारे जो बिना ज़रूरत ख़ासि तो रश जे मौक़े ते हेॾां होॾां ॾिसण खां अहिड़ी तरह बचणु मरहबा। यानी किथे ईअं न थिए जो शरन जंहिंजी इजाज़त न हुजे उन ते नज़र पइजी वञे। गुज़िरियल नेक बाननि जी हिकु निशानी बयानु कंदे हज़रत सैयदना दाऊद ताई रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, नेक माण्हू फ़ुज़ूल हेॾां होॾां ॾिसण खे नापसंद कंदा हुआ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। हज़रत सैयदना फ़रक़द सबख़ी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मुनाफ़िक़ जॾहिं ॾिसंदो आहे त उनखे को माण्हू नाहे ॾिसी रहियो त उहो गुनाह करे वठंदो आहे। अफ़सोस जो इहो हिन ॻाल्हि जो त ख़्यालु रखंदो आहे त माण्हू हुनखे न ॾिसनि, पर अल्लाह करीम ॾिसी रहियो आहे, हिन ॻाल्हि जो लिहाज़ नाहे रखंदो। बुख़ारी शरीफ़ में आहे, उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे त मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ख़मीसा यानी शिकिलनि वारी चादर में नमाज़ पढ़ी, उन जे ठहियल शिकिल यानी डिज़ाइन ते नज़र विधी। जॾहिं फ़ारिग़ थिया त फरमायूं, मुंहिंजी इहा चादर अबू जहम वटि खणी वञो ऐं अबू जहम खां अंबानिया जी चादर वठी अचो, छो त उन डिज़ाइन वारी चादर हाणे मूंखे नमाज़ खां रोके रखियो। हिकु रिवायत में हीअ बि आहे त नमाज़ में उन जा नक्शो निगार यानी डिज़ाइन ॾिसणु लॻुसि त मूंखे ख़ौफ़ आहे त हीअ मुंहिंजी नमाज़ ख़राब करे छॾे। अल्लाह तबारक